सजावल में 23 मार्च योम पाकिस्तान के मौके ते 2 अहम तकरीबूं थियूं। पहिरीं तकरीब सजावल पुलिस पारां कोरोना वबा ख़िलाफ़ फ्रंट लाइन ते कम कंदड़ डॉक्टरनि ऐं पैरामेडिकल अमले के सलामी पेश करे गुलनि जा हार पाराया विया। DHO ऑफिस अॻियां थियल तकरीब में पुलिस के अमलदारनि सां गॾु ख़ासि दस्ती सजावल में डॉक्टरनि के गार्ड ऑफ ऑनर ॾेई सलाम पेश करे गुलदस्ता ॾिना विया। हिन मौके ते पुलिस अमलदारनि सां गॾु DHO सजावल डॉक्टर शहनाज ख्वाजा, ADC रियाज़ हुसैन लगारी ऐं ॿिया अमलदार मौजूदु हुआ। जॾहिं त ॿी तकरीब इंसानी हुकूक अमन काउंसिल पारां गुलाम हुसैन मीरबर जी मेज़बानी हेठि अब्बास मल्ला कम्यूनिटी हॉल सजावल में अमन कॉन्फ्रेंस मुनक़द कई वई, जंहिं में ADC 1 सजावल सरदार रियाज़ हुसैन लगारी, अमन काउंसिल पाकिस्तान जो मरकज़ी जनरल सेक्रेटरी कारी हिदायतुल्लाह मेरानी ऐं अमीरुल बहल तंज़ीम जी लेडीज़ विंग सिंध जी सदर राबिया मीरानी ख़ासि महिमान तौर शिरकत कई। तकरीब में समाज के अगवान पीर फ़र्क शाह सरहंदी, नज़ीर समो, गुलाम अब्बास मल्ला, हाजी हारून जत, उमाम बिनु शाह, मोहम्मद हसन आगिम, हयात थहीम, कफ़ायत जान ऐं सलीम मल्ला समेत सियासी समाजी अगवाननि ऐं शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। जिते मुक़ररनि ख़िताब कंदे 23 मार्च के ॾियारे ते रोशनी विधी ऐं पंहिंजे मुल्क पाकिस्तान की खुशहाली ऐं पाक फ़ौज सां मुकमल सहकार जो वचन वरजायो।